अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी हुकूमत महांगाई सटियल आवाम मथां पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल ₹5.40 महांगो थियण बैदि ₹118.09 थी वियो। लाइट डीज़ल ₹1.27 महांगो, हाई स्पीड डीज़ल ₹2.54 महांगो ऐं गासलेट ₹1.39 महांगो। नवां अगरात 12 वॻे खां लागू थींदा। अफ़गानिस्तान में अमन पाड़ेसरी मुल्कनि में ख़िते लाइ ज़रूरी आहे। अफ़गान मसइले जो सियासी हल कढण जा ख़्वाहिशमंद आहियूं। वज़ीर एज़म इमरान ख़ान ताशकंद पहुतो त अज़दक हम मुनसब संदसि आजिया कई। इमरान ख़ान खे गार्ड ऑफ ऑनर बि पेश कयो वियो। पाकिस्तान अफ़गानिस्तान में जंग बंदीअ लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त अफ़गान अमन अमल खे अॻिते वधाइण लाइ अफ़गानिस्तान जे अहम अॻुवाणनि खे जल्द इस्लामाबाद अचण जी दावत ॾिनी वेंदी। सदर आरिफ अलवीअ पारां ISI हेडक्वार्टर जो दौरो। ऐवान सदर जे तर्जुमान मूजिबि आरिफ अलवीअ खे अफ़गानिस्तान जे सूरत हाल समेत क़ौमी सलामतीअ बाबति ब्रीफिंग बि ॾिनी वई। इमरान ख़ान जो योम हिसाब वेझो आहे। जेकॾहिं आज़ाद कश्मीर जी इलेक्शन चोराई वई त हुक्मरान मुंहुं ॾेखारण जहिड़ा न रहंदा। आज़ाद कश्मीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चूंड जलसनि खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो आहे त वालारियल कश्मीर भारत खे झोलीअ में रखण बैदि इमरान ख़ान जूं नज़रूं हाणे आज़ाद कश्मीर ते आहिनि। हुकूमत खे ईंदड़ इलेक्शन में शिकस्त नज़र अची रही आहे, जंहिं सबबि इलेक्शन सुधारण जूं ॻाल्हियूं पियूं कयूं वञनि। अबू बचायो तहरीक हलाईंदड़ गॾिजी हिकिड़ी ॻाल्हि करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म दुनिया अॻियां कश्मीर जो केस विढ़ियो। नवाज़ शरीफ़ मोदीअ खे पंहिंजी ॾोहटीअ जे शादीअ में घुरायो। आमदनीअ खां वधीक असासनि वारे केस में नेब अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ खे ॿीहर जवाब तलबीअ जो नोटिस मोकिले छॾियो। आसिफ ज़रदारीअ खे 23 ॾींहंनि जी मोहलत 16 जुलाई ताईं जवाब जमा कराइण जी हिदायत। बलोचिस्तान जे इलाइक़े पिसनीअ में सिक्योरिटी फोर्सिस ते हमिलो, कैप्टन ऐं हिकु जवान शहीद। ISPR मूजिबि पिसनीअ जे ख़ुदाबख्श बाज़ार में सिक्योरिटी फोर्सिस जे क़फ़िले ते हमिलो कयो वियो। मॉनसून जे जारी बरसातुनि दौरान पाणीअ जी नेकालीअ खे यकीनी बणाइण ऐं बरसातुनि दौरान अवाम खे परेशानीअ खां बचाइण लाइ इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ हिकु इजलास डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र जी सदारत हेठि दरबार हाल में थी गुज़रियो। इजलास खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर चयो त इम्कानी बरसातुनि खे मुंहुं ॾियण ऐं पूरे ज़िले हेठि वारे इलाइक़नि मां पाणीअ जी नेकालीअ खे यकीनी बणाइण लाइ समूरा लाॻापियल खाता हंगामी बुनियादनि ते क़दम खणनि। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र सिहत खाते जे अमलदारनि खे हिदायत कंदे चयो आहे त ज़िले शहीद बेनज़ीराबाद में कोरोना वायरस खां बचाव जी वैक्सीनेशन वारे जारी अमल खे तेज़ कयो वञे त जीअं ज़िले में 8 लख माण्हुनि खे वैक्सीनेशन जे टारगेट खे वक़्तसिर हासिल करे सघिजे। मोरो वेझो ॻोठ अब्दुल गफ़ूर बुगियो में दुकान ते वेठल नौजवान अब्दुल फताह बुगियो खे फायरिंग करे गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे मोरो इस्पताल आंदो पई वियो त नौजवान ज़ख़्मनि जा ताब न सहंदे फोत थी वियो। अहिड़ो इतला मिलण ते मोरो पुलिस तहलका इस्पताल मोरो पहुती, जिते संदसि मिटनि माइटनि बि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मक़तूल जे भाउ हाजी अब्दुल गफ़ार बुगियो ॿुधायो त मुंहिंजो भाउ दुकान ते वेठल हो, जंहिंखे मोहम्मद अली साजिद सूमर वलद मोहम्मद सिद्दीक़ क़तल कयो आहे। असांजो मोहम्मद अली वारनि सां संगावती तकरार हलंदड़ आहे। हुन SSP नुशरफ फिरोज़ समेत मोरो पुलिस खे अपील कई आहे त मज़कूरा क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। मोरो में कोरोना वायरस जे बचाव जी वैक्सीनेशन न कराईंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ मुख़्तियारकार मोरो ग़ुलाम शबीर सहितो कार्रवाई करे उन्हनि जा काफ़ी तइदाद में दुकान बंदि कराए सील करे छॾिया। ॿिए तरफ़ दुकानदार कैबिननि वारा रेडियुनि वारा मुख़्तियारकार ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो आहे त
ईद जो मौक़ो आहे, दुकान सील करे कारोबार बंदि करे बेरोज़गार कयो वियो आहे। ऐं असांजी पुलिस जे हथां मुख़्तियारकार तज़लील कराई आहे। हुननि चयो त 3 ॾींहंनि खां दुकानदारनि खे वैक्सीन लॻाइण जो कमु शुरू कयो वियो आहे। शहर में हज़ारे दुकानदार आहिनि, सभु वैक्सीन लॻाइण पिया, असां बि लॻाईंदासीं, पर ओचितो मुख़्तियारकार पुलिस साण करे असांजे दुकाननि ते चढ़ाई करे असांखे उलूरू करे घटि वधि ॻाल्हाए ज़बरदस्ती दुकाननि मां ॿाहिरि कढी दुकान सील करे छॾिया आहिनि। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।